ते तुन हकीमन दे न तबीबन दे पहुंचायो पाक मदीने में बीमार रोहा जा कुल थी दुसहित माथी दुस चाक मदीने में। हाणे बई मस्ताना उथिया त तव्हांखे जज़्बो करणो पवंदो। न हकीमन ॾे न तबीबन ॾे पहुचायो पाक मदीने में बीमार रोहा चा कुल थी दुसहित माथी दुस चाक मदी हेॾे होॾे न खणो मूंखे हित को बेला ज असर न कंदो खारायो सुकल मानिए जो हाँ साईं मां असुल हेरा मदीने में बीमार जा कुल थी दुसहित माथी दुस चाक मदी छो देर कयो था तम निकरण था अवल दीदार कराए अचो। वाह वाह सही तां जो से ऐसी चाको असन बीमार को बाबा बीमारी घणी अंदर जो बीमारी घणी अंदर में बीमारी हसद थो थे न साड़ या बीमारी केर चाकंदो हुजूर साईं नजर करे गंजरी छड़ींदो तो साड़ थींदो ही कोन साड़ उनके थींदो आ जे वट कुछ हुंदो कोन साड़ थींदो ही कोन। साईं मेहरबानी कंदा अंदर जी बीमारी आ के जी वे ओता कुन ते तुम गिलाऊं थो करी ए बीमारी आ डॉक्टर ज़ाहिरी बीमारी जो इलाज कंदो हसद जो गिला जो बदनजरी जो एरे साहब सा कई रूहानी बीमारियों इनन जो इलाज मदीने में जे तो छो देर कयो था तम निकरण अवल दीदार कराए अचो। रब जो नालो थव रहायो हली हिकड़ो ई कलाक मदीने में हथ मथे कर जा बीमार रोहा चा कुल थी दुसहित माथी दुस चाक मदी।